नाज़रीन अवां अहम खबर शेयर पिया कयूं तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ कंबर शहदादकोट के बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कंबर शहदादकोट के बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो फिज़ाई दौरो भी कयो आहे। वज़ीर आज़म रिलीफ कैंप्स में मौजूद बोर्ड मुतासिरनि सां मुलाक़ात भी कई। वज़ीर आज़म बोर्ड मुतासिरनि में इमदादी चेक भी विरहाया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म के बोर्ड सूरत हाल इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिंध में बोर्ड सबबि एतिरी तबाही कॾहिं न आई थी। वसीला घटि मुश्किलातूं घणियूं आहिनि, सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए 28 अरब रुपयनि बदिरां 70 अरब रुपया विरहाया वेंदा। नाज़रीन अवां बुलेटिन में हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर था कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकु ॾींहं जे दौरे ते सिंध पहुची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कंबर शहदादकोट जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो फिज़ाई दौरो भी कयो। वज़ीर आज़म रिलीफ कैंप्स में मौजूद बोर्ड मुतासिरनि सां मुलाक़ात भी कई। वज़ीर आज़म बोर्ड मुतासिरनि में इमदादी चेक भी विरहाया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां वज़ीर आज़म के बोर्ड सूरत हाल इमदादी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिंध में बोर्ड सबबि एतिरी तबाही कॾहिं नाहे थी। वसीला घटि मुश्किलातूं घणियूं आहिनि, सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए 28 अरब रुपयनि बदिरां 70 अरब रुपया विरहाया वेंदा।